हू हुर हो जमाल अबड़ो। हू हुर हो मशहूर हुर खैरू खास केली संद रत नऊ हो। पी साहब पगारे खे अंग्रेज़नि क़ैद कयो। हुरनि में कोहराम मची वियो। खैरे जी रग में जिनसी बाह थी ॿरी। संदनि बदन में ॼण त पेट्रोल पियो वियो। सिर्फ़ चिड़ंग जी ज़रूरत जा लॻी चुकी हुई। संदि घर में माउ ऐं नंढड़ी भेण हुई। उन्हनि बि खेसि चयो त वञी फ़क़ीरनि सां मिल। सिंध सुहारी जहनम जो टुकड़ो बणिजी वई। रेलूं किरियूं, धाड़ा लॻा, खून मथां अची मिलिट्री कड़की, बाह ते घासलेट पियो। खैर जो वाहणी मुंहुं फिरी हैबतनाक थी पियो। अखियूं ॻाढ़ियूं, भेज पगारा चवंदे मंझां रत से टिमियूं। कई मुक़ाबिला थिया, गोलियुनि जा मींहं थे वसिया, कोठनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं। मिलिट्री जा मकड़ अची लथा, मिल्कियूं ऐं लजूं लुटियूं वियूं। खैरे जी नंढड़ी भेण खां पुछियो वियो, भाणे किथे? मज़बूत जवाबु आयो, अधो मरी वियो। खेसि ज़ूम मां चमाट लॻी ऐं वञी फ़ेको कयाईं। माण्हुस खे मारियो वियो। पोड़ी नथे ॾसियो त संदसि पुटु किथे हो। संदसि उघाड़ी जिस्म मां गोलीअ खे पार कयो वियो। लोढ़ा भरिजी विया। ज़ाइफ़ूं ऐं ॿार, मिलिट्री जवान, हिंदू, सिख मथनि पहिरेदार हुआ। अणपढ़ियलूं माइरूं भरिजी वियूं। इख़लाक़ जूं कमज़ोर जो थियूं। पी साहिब जी फांसी जो अहिवालु आयो। ईअं को थियणो हो। कंहिंखे एतबार कोन आयो। चए उहे सभु अंग्रेज़नि जूं चालबाज़ियूं आहिनि। फ़क़ीर के माठ करण वारा हुआ। ख़लीफ़नि खेनि ॿुधायो हो त पीर साईं संदनि जनाज़े नमाज़ बि पढ़ी वियो हो। अंग्रेज़नि जो तॾो पढ़ींदासूं, जासूसनि जा सिर लुणंदासूं। कई गिरफ़्तार थिया, कई मारिया विया। मुल्क में हैबत छाइंजी वई। हैदराबाद मां मिलिट्री हुर वठियो पिए वई हुई। अड़े ही त माण्हू आहिनि, हिकु हरास मां चयो। केतिरा ई शींहं मुड़ुस मारिजी विया। फ़ौजदारनि मां हिकु खैरो न झलिजियो। तहरीक कुचलिजी वई ऐं हाणे हू रेज़न थी पिया। चल न कंहिंजे पोयां पवनि, बोणी नास करे छॾींदसि। नियापा हलंदा हुआ। फलाणी राति तुंहिंजा महिमान आयूं, बस ॿार बि न छंदसि। साल लंघी विया। खैरे मुल्क में ॾहका विझी छॾियो। केस ऐं कलूर करे छॾियाईं। वॾेरा वॾा घर वेठे ॾकंदा हुआ। पुलिस जो नक में दम अची वियो। खूननि पुठियां खून, धाड़े पुठियां धाड़ा। अकेले सर पुलिस जी दस्तनि सां मुक़ाबिला कंदे निकिरी वेंदो हो। ज़ाहिर ज़हूर नारो हणी गहरे में काही पवंदो हो ऐं पुलिस हटी खेसि जाइ ॾींदी हुई। चवनि था त गोली खेसि असर ई कोन कंदी हुई ऐं आज़ादी आई। अंग्रेज़नि बिस्तरा गोल कया, पाकिस्तान थियो ऐं इस्लामी राज आयो। अजीब तब्दीली हुई। सभिनी ॿुधो थे ऐं मञियो थे। सम्झ गुम हुई। पंहिंजे हुकुम जो आवाज़ दिलि ऐं दिमाग़ में घर कंदो थी वियो। खैरे खे बि थधाई अची वई। खून धाड़ा बंदि कयाईं। खूननि खे छंड कढणु लॻो। पर मजाल जो खैरे जो रैब घटिजे। अजां संदसि हुकुम हलंदो हो। 10,000 जी चिठी वेंदी त पूरा 10 खेसि घर वेठे मिलंदा। शादी कयाईं हिकु ॻोठाणी हसीना सां। राजनि खे सॾु ॾिनाईं। सॼे तर जे माण्हुनि सॾु भरियो। बाक़ाइदे क़ाइद थिया। पुलिस खे ख़बर हुई, पर केरु पघारनि ते सिर ॾींदो। शादी केर सां गुज़री। हिन दिलेर मुड़ुस में वॾी तब्दीली आई। फर्स्ट क्लास गाॾो रिज़र्व थियो। हिकु बारैब शख़्स कराची ॾांहुं सफ़र कंदो नज़र न आयो। केरु चवंदो हो मशहूर धाड़ियल खैरो ख़ास केली हो। वॾनि वकीलनि सां संदि मुलाक़ात थी। छा पेश पवण सबबि संदि ॾोह माफ़ थी सघिया थे? खूनी या माफ़ी? पोड़नि कानूनदाननि पंहिंजी थकल मुंहं में गुंज आणी चयो, कानून में अहिड़ी का बि गुंजाइश कान्हे। क़ाइदो फिरी नथो सघे। ख़ुदा तौबा क़बूल करे सघे थो, सरकार न। अॼु खैरे ते घेरो हो। बंदूक, बम, मशीन गनूं ऐं अस्टीन गनूं। 40 मिलिट्री जा जवान। हवाई फेर करे खैरे खे इतला ॾिनो वियो। ॼण त सुतल शींहुं जाॻियो।
गोलियुनि जा मींहं वसी विया। ख़ैर इहा हसीना जे मुंहं ते मोहबत जी आख़िरी महर हईं। गोली जो जवाबु गोली सां ऐं बम जो जवाबु बम सां। हसीना मुश्किंदे खेसि गोलियूं ॾींदी रही। कलाकनि जा कलाक मुक़ाबिलो हलियो ऐं हिकु आख़िरी बम ख़ैर जे बदन सां टकर खाधो। हसीना गंभीर थी वई ऐं 6 महीननि जी वली ऐद ज़ोर सां ज़मीन ते छिड़ियूं हयूं। हिकु पुलिस ऑफिसर ख़ैर जो आवाज़ु ॿुधायो। पुट खां 1.5 फुट मथे वेकिरी छाती, सीने ते गोलियुनि जा 2 पटा, राइफल कुल्हे में, बगल में पिस्तौल, कद पूरो पनो, बदन मज़बूत, सिनड़ियूं वटियल मुछूं ऐं गुंडी ते ॾाढ़ी, रंग जो ॻाढ़ो, निहायत शानदार हिम्मत जो मजमू, मर्दानगी मंझांसि उछलूं थे ॾिनियूं। हज़ारनि संदसि मुंहुं ॾिठो। अख़बारुनि में सभु अहवालु आयो। मुल्क ठरी पियो। पुलिस खिली खिली हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं। मूंखे अलाही छो अफ़सोसु थियो।